सिंध असेंबली में सिंधु दरिया में केनाल कढण खिलाफ ठहरा इतफाक राय से मंजूर। वडे वजीर मुराद अली शाह केनाल कढण खिलाफ ठहरा ऐवान में पेश किया। मुखालिफ जमायतुन MQM जमायत इस्लामी और PTI पारा ठहरा की हिमायत। ऐवान मुतालबो करे थो तो चोलिस्तान समेत कंहिं भी केनाल ते कम बंद किया वञे। ठहरा जो मतन वडे वजीर मुराद अली शाह चवाए तो पंजाब फिजिबिलिटी रिपोर्ट ही मंजूर नाहे कराई। केनाल ठहण त बंद करायूं, केनाल ठहण शुरू ही नाहिन थिया। 1991 के मुआहिदे में वाज़े है तो सिंधु दरिया ते को भी केनाल न ठहंदो। सिंधु जो पानी कंहिं ॿिए खे न ॾींदासीं। केनाल ठही विया तो सिंध 60 लाख एकड़ ते भी पोखी न करे सघंदो। पंजाब 6 करोड़ और सिंध 60 लाख एकड़न ते पोखाई कंदो आहे। सिंध में अगई पानी की खोट है। 6 केनाल्स लाइ पानी किथां ईंदो। सदर आसिफ अली ज़रदारी केनाल ठाहिण की मंजूरी नाहे ॾिनी। को सबूत है तो ॾेखारियो वञे। जे सूबन के खुद मुख्तियारी ॾिनी उहो कीअं केनाल की मंजूरी ॾींदो। आपाशी खाते के सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरो जो सिंध असेंबली में खिताब। चवे तो केनाल्स वाले मामले ते सिंध इरसा से गड नाहे। इरसा के 1991 के पानी मुआहिदे ते अमल दरामद करण लाइ ठाहियो वियो हो। सूबन के 1991 के मुआहिदे तहत पानी न पियो मिले। इरसा केनाल्स बाबत जेको सर्टिफिकेट जारी कियो उहो वापस वरितो वञे। पीपल्स पार्टी केनालन खिलाफ भरपूर आवाज उठारे रही है। केनाल ठाहिण से वफाक के नुकसान थींदो। जमहूरी हक घुरण लाइ निकतासी तो घट वध ॻाल्हायो वियो। PBC जे सदर निसार अहमद खोड़े जो सिंध असेंबली में खिताब। आगा सिराज दुरानी चयो तो केनालन वारो मामलो जिंदगी और मौत जो मसलो है। केनालन वाले मामले ते सिंध जो बार भी रोडन ते अची वियो है। सिंध में रहंदड़ हर एक मानू के केनालन ते आवाज उठारण घुर्जे। वफाकी हुकूमत के केनालन वाले मामले ते सोचण घुर्जे। जमायत इस्लामी के मेंबर फारूक फरहान चयो केनाल ठया तो सिंध के गादी वाले शहर कराची में भी पानी जो बहरान पैदा थींदो। सभिनी के गॾिजी केनालन की मुखालिफत करण घुर्जे। तकरारी केनाल्स खिलाफ समूरी सिंध मिड़ी मुठ थी वही। बहराणन और वाण बस्ती एहतजाज। सियासी समाजी धुरन शहरन शागिर्दन और शागिर्दारन एहतजाजी रैलियों कढी मुज़ाहरा और धरना हणी सिंधु दरिया ते कंहिं भी केनाल के रद्द करे छॾियो। खैरपुर, बदीन, कोटली, गंबट, इस्लामकोट, वाजह में भी एहतजाज। सीता रोड, फेसगंज, तलहार, वारह, मीरपुर, बठोरो, कुंभ और ॿियनि शहरन में भी रैलियों और मुज़ाहरा। अॻवाननि जो चवणु आहे त सिंधु मथां केनाल अॾण जो मतिलबु सिंध के मुआशी तौर तबाह करण आहे। फौरी तौर ते सिंधु दरिया मथां केनाल अॾण वारो सिंध दुश्मन मनसूबो ख़त्म कयो वञे। जाफर एक्सप्रेस साहने ते पूरी कौम दुखाई है। दहशतगर्दन बेगुनाह पाकिस्तानी के शहीद किया। बलोचिस्तान में दहशतगर्दन जो खात्मो आणींदासीं। वीरानी में बेयारो मददगार मुसाफिरन के यरगमाल बढ़ाया वियो। दहशतगर्दी के खात्मे लाइ हिकमत अमली जोड़ी है। पाकिस्तान एडन हादसन के बर्दाश्त नथो करे सके। वजीर आजम शहबाज शरीफ कोयठा में अमन मान बाबत इजलास के खिताब। चाई बलोचिस्तान की तरक्की का सवाइ मुल्क तरक्की न करे सघंदो। दहशतगर्दी के खात्मे ताईं अमन मुमकिन है। KP और बलोचिस्तान में अमन कायम थियण ताईं मुल्क में अमन कायम न थींदो। वजीर आजम शहबाज शरीफ की टेठी दहशतगर्दन के जहन्नम भेड़ो करण ते पाक फौज के भेटा पेश। वजीर आजम चयो तो सिक्योरिटी फोर्सेस 339 मुसाफिरन के बाज़ियाब करायो। सवाल यो है तो दहशतगर्दन ॿीहर कर छो खयो। वजीर आजम पारा बलोचिस्तान मामले ते आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाइण जो फैसलो। सिंध हाई कोर्ट में सिंधु दरिया ते केनाल कढण खिलाफ एहतजाज। बाज़ शेरी अली अकबर की गुमशुदगी खिलाफ दरख्वास्त की ॿुधणी। अदालत धुरन के नोटिस जारी करे छॾिया। 26 मार्च ते जवाब तलब। दरख्वास्त गुज़ार के वकील जो चवणु आहे त अली अकबर के केनालन खिलाफ एहतजाज करण ते गिरफ्तार कियो वियो। केस कंहिं बि अदालत में पेश नाहे कयो वियो। अली अकबर के गैर कानूनी तौर ते हिरासत में रखियो वियो आहे।
बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क में दहशतगर्दी के वाक़िअनि खे मुंहुं ॾियण लाइ नेशनल एक्शन प्लान 2 जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। दहशतगर्दी जी बाहि चइनी सूबनि में भड़की रही आहे। पाकिस्तान जी तरक्की लाइ दहशतगर्दी जो ख़ात्मो अणथर आहे। सभिनी खे गॾिजी दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करणो पवंदो। दहशतगर्दी ख़िलाफ़ समूरिन पार्टियुनि जो हिकु मौक़िफ़ हुजणु घुरिजे। PTI खे पंहिंजे लीडर जी आज़ादी खां सवाइ कुझु नज़र न पियो अचे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली में ख़िताब चयाईं, निंडपुण में मुख्य वज़ीर आज़म हाउस में अगवा करण की कोशिश कई वई। दहशतगर्दी के करे पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान के घणो नुक़सान पहुतो। पार्लियामेंट के गडियल इजलास में सदर आसिफ अली ज़रदारी की तकरीर दौरान ऐवान में गोड़ कयो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी तकरारी केनालनि की मुखालिफ़त कई। क़ौमी असेंबली में जाफर एक्सप्रेस ते हमले ख़िलाफ़ मज़म्मती ठहराव मंज़ूर। ठहराव के मतन में चयो वियो आहे त कंहिंखे बि दहशतगर्द कार्रवाई की इजाज़त नथी ॾेई सघिजे। मुल्क के गैर मुस्तक़िम कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। क़ौमी सलामती वारे ठहराव वारे नज़रिए खे पखेड़ण वारी इजाज़त न ॾिनी वेंदी। जाफर एक्सप्रेस हमले के शहीदन जा महड़ ऐं ज़ख़्मियुनि खे मछ रेलवे स्टेशन पहुचायो वियो। 25 शहीदन जा महड़ मछ रेलवे स्टेशन ते मौजूद। ज़िले इंतज़ामिया मूजिब शहीदन जी मैयतुनि खे सुञाणप बैदि सदन अबाणी इलाइक़नि ॾांहुं उमाड़े वेंदो। मुतासिर मुसाफ़िरनि खे ज़रूरी कार्रवाई बैदि अबाणनि इलाइक़नि ॾांहुं रवानो कयो वेंदो। पाक फ़ौज जे तर्जमान जो चवणु आहे त ऑपरेशन खां पहिरीं दहशतगर्दनि 21 मुसाफ़िरनि खे शहीद कयो। ऑपरेशन दौरान समूरनि 30 दहशतगर्दनि खे मारियो वियो। AFC जा 4 एहलकार बि शहीद थिया। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग ख़त्म नाहे थी। PTI वारा दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग विढ़ण खां इनकार कनि पिया। मार्शल लॉ जी पैदावार असांखे फ़ॉर्म 47 जो तानो ॾेई रहिया आहिनि। दहशतगर्दी कहिड़ी बि कुंड में छो न हुजे, उनजो ख़ात्मो कंदासीं। जाफर एक्सप्रेस वाक़िए में क़ौमियत या सूबाई तालुक़ जे बुनियाद ते मुसाफ़िरनि खे धारदार कयो वियो। अमेरिका में सिखन के आलमी तंजीम सिख फॉर जस्टिस पारां बलूचिस्तान में जाफर एक्सप्रेस हमले में भारतीय गुझे इदारे रात मुलविस हुजण जो इल्ज़ाम। गुरप्रीत सिंह वनू चयो आहे त बलूचिस्तान में 3 दहशतगर्द हमले में राम मुलविस आहे। आलमी तंजीमुनि के भारत की क़ौमी सलामती सलाहकार अजीत दोवल ऐं रा ख़िलाफ़ कार्रवाई करणु घुरिजे। भारत पाकिस्तान ख़िलाफ़ एक ॻुझी जंगी हिकमत अमली ते अमल करे रहियो आहे। मोदी जो भारत रुगो एक इलाक़ाई ख़तरो न आहे, पर यह एक मुकम्मल दहशतगर्द हुकूमत है। हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी ॾिण होली अॼु मल्हाए रही है। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं पूजा पाठ करे मुल्क ऐं सिंधु दरिया की खुशहाली लाइ प्रार्थनाऊं, हिक ॿिए खे रंग हणी रिवायती रक़्स कयो पियो वञे।